नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ज़रबत हज़रत अली अलैहिस्सलाम जे ॾियारे जे मुनासिबत सां हुसैन मुजतबा इमाम बारगाह में मजलिस मुनक़िद करे रोज़ा इफ़्तारी कराई वई। मजलिस खे ख़िताब कंदे मौलाना ताक़त अली, मौलाना मौला बख्श मुर्तज़ाई, कारी अली गुल, नूर मोहम्मद हुसैनी ऐं ॿिनि चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जूं दीन इस्लाम लाइ ॾिनल क़ुर्बानियूं तारीख़ में हमेशह सुनहरी अखरनि में लिखियूं वेंदियूं। हज़रत अली अलैहिस्सलाम दीन जे ख़ातिर पंहिंजे सॼे ख़ानदान खे दीन इस्लाम लाइ क़ुर्बान करे छॾियो। दीन इस्लाम खे बचाइण लाइ ज़रब लॻण खां पोइ बि पूरी निमाज़ अदा कई। हिननि क़ुर्बानियुनि जे करे हज़रत अली खे शेर ख़ुदा जो लक़ब मिलियो ऐं असांखे बि हिननि जी ॿुधायल वाट ते हली पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत खे संवारणु घुरिजे। प्रोग्राम जे आख़िर में अज़ादारी कई वई। इन मौक़े ते सिक्योरिटी जे हवाले सां DSP खिपरो नज़र खोसो, SHO खिपरो ग़ुलाम शबीर दिलवाणी, SHO पेरूमल गुलज़ार मरी, ईगल स्क्वाड जे इंचार्ज रसूल बख्श गजू जी अॻवानी में पुलिस जवाननि पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालिया। अल्लाह जी महिरबानी आहे, सिक्योरिटी तमामु टाइट आहे। पंहिंजी सब डिवीज़न जी टोटल पुलिस आहे, SHOs आहिनि, असीं आहियूं। इंशाअल्लाह ताला सुठे नमूने सां जेको आहे सो मसइलो हल थी वेंदो। जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। फ़ुज़्तो व रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम। मौला अमीर अल मोमिनीन जो ही जुमिलो उहो जुमिलो आहे, तारीख़ी जुमिलो आहे, जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे हालत नमाज़ में जेका ज़रबत लॻी वई, उन खां बाद में पहिरियों जुमिलो मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे, फ़ुज़्तो व रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम अलीअ जो कामयाबु आहे। अली अलैहिस्सलाम जॾहिं त ज़िंदगी में कॾहिं बि नाकामी ॾिठी कोन हुई। हीउ जुमिलो जेको आहे माना हिकिड़ी माना खेज़ ॻाल्हि रखे थो त हज़रत अली अलैहिस्सलाम हीउ जुमिलो कहिड़े नमूने सां फरमायो ऐं किथे फरमायो। हीउ जॾहिं जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम ख़ुदा सां लिकाउ लाइ हुयो, ख़ुदा सां जॾहिं मुलाक़ात जो जुमिलो हुयो, मुलाक़ात करे रहियो हुयो मौला अली अलैहिस्सलाम, उहो बि हालत नमाज़ में। उन वक़्तु जेको आहे माना हज़रत अली अलैहिस्सलाम फरमाए था त फ़ुज़्तो व रब्बिल काबा, रब्बे काबा जो कसम अलीअ जो कामयाबु आहे। त अज़ान गिरामी, असां आलम इस्लाम खे ताज़ियत पेश था करियूं, मोमिनीन हज़रात खे ताज़ियत पेश था करियूं, उलमाए हज़रात खे ताज़ियत पेश था करियूं मौला अली अलैहिस्सलाम जे शहादत जे मुनासिबत सां। छो त अॼु जेको आहे माना शहादत जो ॾींहुं आहे, शहादत जो प्रोग्राम हली रहियो आहे ऐं तव्हां मीडिया वारनि जो बि शुक्रगुज़ार आहियूं जेको तव्हां प्रोग्राम खणी असां ताईं पहुता आहियो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे आबाद शाद रखे। अल्हम्दुलिल्लाह, अॼु असांजो जेको प्रोग्राम ज़रबत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम, कायनात जे अमीर मौला मुश्किल कुशा जे ज़रबत जे हवाले सां 19 रमज़ान मुबारक ते प्रोग्राम हसनुल मुजतबा इमाम बारगाह ते जारी आहे। खुदावंद मुताल खां इहा दुआ आहे त असांखे प्रोग्राम अॻिते ईअं कामयाबु करण जी तौफ़ीक़ ॾिए। ऐं इहो प्रोग्राम अॼु हिन में असांजा ॿाहिरां आयल अंजुमनूं बि मौजूदु आहिनि। अंजुमन शियान अदर करार खिपरो जी आहे ऐं उन खां बाद में पेरूमल जी अंजुमन आयल आहे, शहज़ाद अली अकबर अंजुमन। सालनि खां प्रोग्राम हलंदो अचे पियो ऐं उन प्रोग्राम खे बरक़रार रखंदे असां इन साल बि ज़रबत अमीरुल मोमिनीन, इहा काइनात जी लाइ हिकु वॾो हिकु सोग जो ॾींहुं आहे जेको जंहिं ते काइनात जे अमीरुल मोमिनीन मौला अली अलैहिस्सलाम ते हमिलो थियो। नमाज़ जी हालत में मौला खे ज़रब लॻी ऐं ज़रब लॻण खां बाद में मौला पंहिंजे बचनि खे आवाज़ ॾेई करे मौला हसन नमाज़ पूरी कराई आहे। नमाज़ पूरी कराइण खां बाद में मौला जेको आहे पंहिंजे पाण खे घर खणाए विया आहिनि। इहा काइनात जी हिकु मिसाल ई आहे त नमाज़ में मौला अली खे शहीद कयो, काबतुल्लाह में आया आहिनि ऐं मस्जिद में मौला जी शहादत थी आहे। शहादत जे सिलसिले में अॼु मजलिस अज़ा मौला ज़रबत जो ॾियारो मल्हायूं पिया हसनैन मुजतबा इमाम बारगाह ते, जीअं त हीअ मजलिस सालनि साल थींदो अचे पियो ऐं इंशाअल्लाह हर साल थींदो ऐं इंतिज़ामिया जो असां सां भरपूर तावन आहे। इंशाअल्लाह तावन रहंदो ऐं असां इंशाअल्लाह हिन इमाम बारगाह ते मजलिस कंदा रहंदासीं ऐं कंदासीं ऐं अज़ादारी ऐं न्याज़ नज़र ऐं ॿाहिरां ख़तीब ऐं जेके ॿाहिरां अंजुमनूं नयो ख़ाने आयल आहिनि ऐं इंशाअल्लाह हीउ प्रोग्राम रवा दवा रहंदो ऐं रोज़े खुशाई बि कंदा आहियूं। 19 रमज़ान मुबारक मौला अली जी ज़रबत जो ॾींहुं आहे, हर साल वांगुरु खिपरो में मल्हायो पियो वञे, मजलिस कई बि वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।